1 बजे ताईं वेठा रहियासीं। ज़ुल्फ़कार ख़ान खे फ़ोन कयोसीं, फ़ोन न खणे। नजब ख़ान खे फ़ोन कयो, फ़ोन न खणे। पोइ इहो बहितर संगत सम्झो त असां हिकिड़ो बेंच ते रखी रोड ते 5 मिंट एहतजाज रिकॉर्ड करायूं। जीअं छोकिरा विया बेंच खणी रोड ते रखियऊं, हिन जा हथियारबंद बीठा। उन छोकिरनि ते सिधी फायरिंग कयूं। फायरिंग खां पोइ 2 माण्हू दुकान ते वेठा। उहो दुकान साम्हूं नुमाइंदे जो हिकु भाउ ॿियो मामू, उन खे ओॾे कुटे उनजा पैसा फुर करे विया आहिनि। सो जेका हिन जी गवर्नमेंट मशीनरी आहे उहा सॼी हिन सां गॾु आहे। ऐं कल्ह हेॾो हुन सां कयो अथनि, माण्हू कुटिया अथनि। अॼु साॻे प्लाट ते पुलिस बि, बस्तरबंद गाॾियूं बि आहिनि, नजब कमारियूं बि, सांगरू बि, ऐं जेको आहे सो उहो कमु थो कराए। कल्ह पुलिस जे साम्हूं अनीस शाल पंहिंजे सुफ़ी मां बस्ट थो हणे, जंहिंजो गवाह DSP आहे। DSP ॾिसे थो, सिधी फायरिंग शहर में करे थो। हे सरासर हिन सां खरोसनि सां नाहक आहे। ऐं खरोसनि जो प्लाट आहे, ज़ाती खाते जो आहे। ऐं असांजा ॿाहिरि आहिनि, असां नाजाइज़ी कंहिं शर कंहिं खरोस कंहिं जतोई सां न करणु ॾींदासीं। केर बि हुजे माण्हू, नजब ख़ान हुजे, केर ॿियो बि हुजे। बाक़ी अचुनी ॻाल्हि ते जेको नजब ख़ान ऐं इहो इंतज़ाम तलाशी थो करे त साईं हे भतो था घुरनि ऐं हे भते खोरनि। साईं हे जज खणाईंदा आहिनि, का ॻाल्हि भते जी कोन्हे। न असां कॾहिं कंहिं भतो वतो आहे न घुरियो आहे। ॻड़ी यासीन शहर में रहूं था 20 साल, तव्हां बि सुञाणो था। असांजी आला ऑफिसरनि खे अपील आहे, बिलावल भुटे ज़रदारी खे अपील आहे, ऐं पंहिंजो हिन खे अपील आहे, अधी फरियाद टालपुर खे अपील आहे त करप्ट माण्हू जेके आहिनि उहो छो जो पीपल्स पार्टी जा वोट था खारनि। ऐं असली ॻाल्हि इहा आहे त पुलिस हाणे बि आहे, पुलिस जी सरबर्जी में कमु थो थिए। SP साहब खे DC साहब लेटर बि लिखियो आहे त महिरबानी करे जल्दी में मैनेजमेंट कयो। SP साहब कन बि चूं ते नथी चुरे। हाणे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त SP जी कहिड़ी मजबूरी आहे या छा मजबूरी आहे। ऐं हे हिते मंदे जे इलाइक़े में ऐं ॾखण जे इलाइक़े में शरण जतोन ते पंहिंजी सरदारी करणु थो चाहे। बाबा शरण जतोन जी 7वीं सरदारी आहे, पंहिंजो फतेहमंद ख़ान अथनि। तूं महिरबानी करे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं न करे। ऐं वरी चए थो साईं कुझु मोतबर खरोस। बाबा मोतबर खरोस कहिड़ा थो सहनि? जेके बि खरोस आहे सभु पंहिंजी बिरादरी सां बीठा आहिनि। रशीद मुक़दम आहे, अयूब आहे, जेके बि आहिनि, गुलाम नबी ख़ान आहे, जेके बि खरोस आहिनि, सुबुह आहे, सभु त कचे पके जा पंहिंजनि सां बीठा आहिनि। तोसां छो वेंदा? इहे असां आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे तव्हां जेका गवर्नमेंट मशीनरी इस्तेमालु करे ज़ुल्म था कयो, इहो ज़ुल्म बंदि कयो। ऐं कई असां ॿियो छा कंदासीं? असांजे हथ में कुझु कोन्हे, भला गवर्नमेंट सां त कोन्हे न जहिड़ो। असां वधि में वधि एहतजाज कंदासीं। जेके प्लाट जा मालिक आहिनि रोड ते बीह पाण खे बाहियूं ॾींदा, कोर्ट जॻहियूं बाहियूं ॾींदा, ॿियो छा कंदा? ॻाल्हि इहा आहे। तव्हांजे मथां जीअं प्लाट मुंहिंजे ते कब्ज़ो कयो आहे नजब कमारे ऐं अनीस शाल अकबर सांगरूअ, असां 20 ॾींहं खनि थी विया। उन ते भरा बि कराए वियो आहे। उन ते तरक़ियाती कमु हले थो पियो। असांखे SSP कामरान साहब घुरायो, हुन बि उनखे घुरायो नजब कमारे खे। असां धुयूं हुते वियासीं, हुन माप रखी DC साहब सां ॻाल्हाए। पोइ बि नजब कमारे हुते हा करे मां माप कराईंदुमि। पोइ हुनखे 10-15 ॾींहं गुज़रिया, हिनमहिल ताईं माप न कराई। असांजो सरदार आहे डॉक्टर इब्राहिम चतुई साहब, उन घुरायो नजब ख़ान खे, धुरियुनि खे घुराए। चइबो आहे तव्हां अचो मूं वटि, जहिड़ो न कयो। असां धुरियूं हुन वटि वियासीं, ॻाल्हियूं ॿोलियूं कयूंसीं, त बि हुते नजब ख़ान कूड़ो थी बीठो। चइबो आहे माप कराईंदो, मुंहिंजा बच्चा आहिनि, मुंहिंजा पाड़ेसरी आहिनि। पोइ बि अॼु ॾींहं ताणी हुन माप न कराई आहे। असां DI साहब ॾे विया आहियूं, असां कोर्ट बि कई आहे। असांजे प्लाट ते पोइ बि कमु कराए थो, उन सां कमु कराए थो पियो। प्राइवेट माण्हू विहारे, उन सां पुलिस बि गॾु आहे। पोइ बि कल्ह वटि ज़ुल्फ़कार ख़ान तारीख़ रखी छंछरु ते मां माप कराईंदुमि। छंछरु ते माप जो टाइम रखियलु हुयो। असां वियासीं माप करण लाइ, असां वेठा हुननि फ़ोन न कई, न माप करायूं। पोइ बि असां एहतजाज लाइ असां उथी रोड ते पिया वञूं। असां 1-2 बेंच रखीसीं रोड ते एहतजाज लाइ। पोइ बि हुन जा माण्हू उते वेठल आहे जेके हथियार सां प्लाट ते कमु पिया कराइनि। मेन रोड जे मथां ई आहे प्लाट। असां 2-3 बेंचा रखियूंसीं, उन जे माण्हू असांजे मथां फेरिंग कई आहे, जंहिंमें असांजो 1-2 माण्हू फटी बि थी पियो आहे। लाड़का इस्पताल दाख़िल आहिनि। पोइ बि असांजा माण्हू बि आया, DSP साहब विच में आयो, चइबो आहे जहिड़ो कान ईंदुमि, मां कमु बंदि थो करायां, धुरियूं तव्हां घर मोटी वञो। पोइ बि असां मोटी आया आहियूं। पोइ बि असां वापसि घर पहुता आहियूं। साॻियो ई कमारनि पंहिंजी पूरी ऐलान करे पंहिंजी पूरी आबड़ घुराई अथऊं। हथियार सां माण्हू पुलिस जे रूबरा 7-8 पुलिस जूं गाॾी बीठियूं आहिनि, उनजे रूबरा उनजा माण्हू बीठा आहिनि हथियारनि सां। जेको हिनमहिल ताईं उनजो कमु हली रहियो आहे, त बि DSP साहब कमु बंदि न कराए सघियो आहे। हिनमहिल बि 2-3 गाॾियूं पुलिस जूं बीठियूं आहिनि प्लाट जे मथां, हुनजो कमु पियो हले थो। असांजे बाला ऑफिसरनि खे अपील आहे त असां इंसाफ़ कयो वञे, असांखे प्लाट पंहिंजो आज़ादु कयो वञे, कमु हुनजो बंदि करायो वञे।